खैरपुर नाथन शाह सुन्नी राब्ता कौंसल खैरपुर नाथन शाह तरफ़ां मस्जिद अली मुर्तज़ा खां एहतिजाजी रैली कढी वई। रैली जी अॻुवाणी मौलाना अब्दुल अहद हनफी, मौलाना अब्दुल्ला चांडियो, मौलाना अजीबुल रहमान कुरैशी, कारी सलीम ख्वारो कई। रैली में अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त 18 ज़ुल्हज नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे साबी हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत जो ॾींहुं आहे। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला जामा क़ुरान आहे। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿिन्ही धीअरनि सां निकाह जो शरफ़ हासिल आहे। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु अशरा मुबशरा साहबी आहे। अॻुवाणनि मुतालबो कंदे चयो त हुकूमत पाकिस्तान ऐं हुकूमत सिंध खां मुतालबो करियूं था त 18 ज़ुल्हज ते पूरी पाकिस्तान में मोकल कई वञे ऐं सरकारी सतह ते मल्हायो वञे, जीअं क़ाइद आज़म ऐं इल्लामा इक़बाल जा ॾींहं ते मोकल कई वेंदी आहे ऐं साहबा इकराम जे गुस्ताखी कंदड़नि ख़िलाफ़ बेहुकूमत पाकिस्तान फ़ौरन गिरफ़्तार करे कानून मूजिबि सज़ा ॾिनी वञे।